टंडो जाम में सहूलियतुनि जी खोट खिलाफ़ ॻोठ गुलाब मीरजत के रहवासियों पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते रब नवाज़ मीरजत, इरफान मीरजत ऐं ॿियनि चयो त ॻोठ गुलाब मीरजत में का बि बुनियादी सहूलियत मौजूद न आहे। रोड रस्ता न हुजण सबब इमरजेंसी वारी सूरत हाल में ॻोठ खां ॿाहिरि निकिरण सख़्तु ॾुखियो थी वेंदो आहे। इलाइक़े में OGDCL आयल फील्ड मौजूद हुजण बावजूद इलाइक़े में तरक़ियाती कमनि वारी रॉयल्टी कमनि वारी रक़म जो को ॾस पतो न आहे। हुननि PP नुमाइंदनि ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त ॻोठ जा रोड रस्ता ठाराए ॾिना वञनि। थोड़ा में जसकम SUP ऐं समाजी तंज़ीमुनि पारां मंशियात जे वधंदड़ वाह पे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते कामरेड मोहम्मद अली हुजण, कामरेड ख़ालिद रतड़ ऐं ॿियनि चयो त खोड़ा शहर मंशियात जो गढ़ बणिजी वियो आहे, जंहिं सबब नौजवान मंशियात जो आदी थी पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए रहिया आहिनि। उन्हनि पुलिस इख़्तियारियुनि ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त शहर ऐं भरपासे में क़ाइम मंशियात जे अॾनि खे फौरी बंदि करायो वञे। ॿी सूरत एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। शहदादपुर में ॿ ॾींहं अॻु भाजी मोरी वारे इलाइक़े में अगवा थींदड़ ॻोठ हाशिम ख़ासकली के रहवासी मोहसिन ख़ासकली जो पट्टी मोरी सेम नाले में तशद्दुद थियल लाश हथ। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। वाक़े जो हिन महिल ताईं को बि केस दाख़िल नाहे थी सघियो। उडेरोलाल क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस में क्लीनर किरी फोत थी वियो। फोतीअ जी सुञाणप 25 वरियनि जे मीर खान शेख के नाले सां थी। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश के अस्पताल मुंतकिल करे छॾियो। ज़रियनि मूजिब हलंदड़ गाड़ी में सामान लाहिण दौरान क्लीनर किरी पियो, जेको पंहिंजी बस हेठां अची फोत थी वियो। बस ड्राइवर मौके तां फरार थियण में कामयाब थी वियो। मीरपुर बठोरो में जमायत अहले सुन्नत पारां DIB सिजावल के इंचार्ज DSP मुज़फ़र जमील खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मौलाना डॉक्टर मुर्तज़ा नईमी, हाफ़िज़ अजमल चांडियो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 12 रबीउल अव्वल के सिलसिले में सिक्योरिटी के हवाले सां कोठायल इजलास में जमायत अहले सुन्नत ऐं तहरीक लबैक पाकिस्तान के उलमान के पंहिंजी ऑफिस में घुराए तज़लील जो निशानो बणायो। असांजी जमायतुनि खे सिक्योरिटी जो थ्रेड ॾिनो पियो वञे। हुननि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त DIB इंचार्ज DSP मुज़फ़र जमील खिलाफ़ नोटिस वरितो वञे। ॿी सूरत सख़्त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।